नाज़रीन, झोली भरपासे इलाइक़नि जे सिम नालनि जे खाटी न थी सघी। सिम नाला गंद कचिरे ऐं गाह सां लटिजी विया। उन्ही मौक़े ते शहरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिल्कुलु झोल ऐं भरपासे जे इलाइक़नि जे सिम नालनि जी खाटी न थी सघी। सिम नालनि में गंद किचिरे सां गाह सां लटिजी विया। जॾहिं त मौसमियात खाते पारां वॾे पैमाने ते बरसाति जी अॻकथी कई वई आहे ऐं ज़िले सांगड़ में रेन एमरजेंसी पिणु लॻाई वई आहे। इन हूंदे बि झोल ऐं भरपासे जे इलाइक़नि मां निकिरंदड़ सिम नालनि जी खाटी न थी सघी। जेकॾहिं हाणे वधीक बरसातूं पियूं त वणनि जे फसल सां गॾोगॾु सिम नालनि जे भरिसां ॻोठ में रहंदड़ माण्हुनि खे बि नुक़सान रसी सघे थो। इन हवाले सां करोड़े रुपया जेको सिम नाले जो बजट अचे थो उहो बि हड़प कयो पियो वञे। अचो त इन बाबति ॻोठाणनि ऐं शहरवासियुनि सां पुछूं त उहे छा था ॿुधाइनि। जी, मुसलसल सोशल मीडिया ते ॾिसो पिया ऐं उन्ही खां अलावा सिंध में जेको आहे न ॿोॾ जी अॻकथी करे छॾी आहे। जॾहिं ते अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त झोल ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ जा जेके सिम नालनि जी सफ़ाई न हुअण करे तमामु आवाम परेशानी जो शिकार बणियल आहे। असां DC सांगड़ या चूंडियल नुमाइंदनि खां इल्तिजा कयूं था त सभ खां पहिरीं सिम नालनि जी सफ़ाई कई वञे, जीअं त ईंदड़ ॿोॾ या अहिड़ो को वबा असां मथां अचे त उनखे असां सही तरीक़े सां मुंहुं ॾेई सघूं। सभ खां पहिरियां त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे हींअर बरसाति जो मौसम हले पियो ऐं बरसातूं जेको सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में शदीद इख़्तियार करे वियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं बरसातूं पियूं आहिनि। अॼु खां तक़रीबन हफ़्तो 15 ॾींहं पहिरियां बरसाति पई, उन खां पोइ वरी बरसातूं हली रहियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते जेको आहे ॾिठो वञे त सिम नाला जेके आहिनि असांजे पूरी सिंध जे ऐं सांगड़ जे ज़िले जे आसपास जा जेके सिम नाला आहिनि उन्हनि जी मुसलसिल सफ़ाई न थी सघी आहे। छो त उन जा जेके फंड अचनि था उहा ई हुकुमरान धुरूं खाई थियूं वञनि ऐं उन्हनि जी सफ़ाई नथी थिए। जॾहिं सफ़ाई न थियण जे करे पाणी जी छोड़ सिम नालनि में कई वेंदी आहे, पोइ सिम नाला जेके आहिनि उहे ओवरफ्लो थी वेंदा आहिनि, वरी वापसि जेको कल्टी थींदा आहिनि त आसपास जा जेके शहर हुजनि या ॻोठ हूंदा आहिनि उन्हनि खे ॿोड़ींदा आहिनि। उहो इहो वॾो असां जेको आम माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अलमियो आहे। हिकिड़ो त बरसातुनि जो पाणी कोन थो निकिरे, शहरनि में कॉलोनियुनि में ॻोठनि में रोड रस्तनि ते तक़रीबन पाणी बीठल आहे बरसाति जो। मथां वरी जेको आहे सिम नालनि जी खाटी न थियण जे करे आबादकारनि खे बि तमामु वॾो नुक़सानु थी रहियो आहे। आबादकारनि जा वीचारनि जा फसल तबाह थी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।